सिंध सीट कॉर्पोरेशन के मुलाजमन पगारों न मिलण खिलाफ ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन पारां हैदराबाद प्रेस क्लब सामूं एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। उन मौके ते मुलाजमन लाइक ज़रदारी, एहसान अली आलमाणी ऐं ॿियनि चयो त साल ऐं महीना गुज़रियो वञनि पर पगारूं न थींदियूं आहिनि, जंहिं करे घर में फाका कशीअ वारी सूरत आहे। हिननि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त खेनि रहियल पगारूं ॾेई इंसाफ़ कयो वञे। सिंध सीट कॉर्पोरेशन 2016-17 खां वेही वई आहे ऐं उन में 2010 खां गवर्नमेंट असांजी ग्रांट बंदि करे छॾी आहे। 98 जी स्ट्रेंथ आहे, जंहिंमें असां हींअर 32 मुलाज़िम कमु पिया कयूं। हिन वक़्तु न असांखे 6 महीननि जूं पघारूं बंदि आहिनि, न असांखे पघार ॾिनी थी वञे, न मुलाज़िमनि खे माना जेका असांजा खुटल मुलाज़िम तक़रीबन 70 माण्हू खुटल आहिनि उहे बि नथा ॾिना वञनि। असां हर वक़्तु दाऊं कंदा रखूं था। 8 महीननि खां 9 महीननि असां पघार हिकिड़ी अधु महीने जी पघार गवर्नमेंट ॾिए थी, वरी उन खां पोइ असांखे वरी 8-6 महीना थी वञनि असांजे मुलाज़िम जो फाका कशी जे आहिनि। असांजो बार बार इहो ई मुतालबो आहे त असांजे मुलाज़िम जूं पघारूं जारी कयूं वञनि। असां सिंध सीट कॉर्पोरेशन मुलाज़िमनि जूं जेके पघारूं आहिनि उहे जारी कोन थियूं थियनि, ॿिया फंड मिसयूज़ बि था थियनि ऐं ऑफिसरनि जे लाइ फंड जेके माना मुलाज़िमनि जा फंड आहिनि उहे बि मिसयूज़ बि था कनि ऐं मुलाज़िमनि खे जेका जाइज़ उनजो राइट आहे, लीगल राइट आहे पघार सैलरी जंहिंमें उन्हनि जो बच्चनि जो असांजे बच्चनि जो गुज़र सफ़र आहे उहो ई उन्हनि बंदि करे छॾियो 6 महीननि खां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।